पापनगर ड्रामे जी नई अपडेट में सभी पहिरीं प्यारनि खे खुश आमदीद। दोस्तों तव्हांखे अॼु नई अपडेट ॾींदासीं ऐं तव्हांखे पापनगर ड्रामे जी जेका ख़त्म थियणो आहे इहा अपडेट बि ॾींदासीं त कॾहिं ख़त्म थिए थो ऐं पापनगर ड्रामे जी आख़िर में कहिड़ा हीरो बचंदा, कहिड़ा मरी वेंदा, कहिड़नि जो अंत ॾेखारियो वेंदो, कहिड़ा किना थी मरंदा, सॼी अपडेट्स ॾियूं था हिन वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों हक़ीक़त पुछो न त पापनगर ड्रामे जी आख़िरी क़िस्तनि में मतिलबु आख़िरी जेका एपिसोड हूंदो उन में बलाज खान ऐं सिकंदर खान वारनि जो बुरो हशर ॾेखारियो वेंदो। जी हाँ दोस्तों, जेको बलाज खान जो भाउ क़ैद आहे इहो फाते थींदो, इहो सभिनी खे क़ैद मां आज़ादु कराईंदो ऐं जॾहिं पाण आज़ादु थींदो सभिनी खे कर्ज़ अर्श माफ़ु करे छॾींदो। बलाज खान जी मिल्कियत उन जी मिल्कियत थी वेंदी ऐं बलाज खान किनी मौत मरदो। सिकंदर खान वारा बि पंहिंजे अंत ते पुॼंदा ऐं मल्हार ऐं जेको आहे शेर दिल वारा आहिनि इहे बाज़ी खटे वेंदा। अहिड़े हिसाब सां हिन ड्रामे जो वाइंड अप कयो वेंदो। इहे जेको आहे पापनगर ड्रामे जेको राबेल आहे इहा आख़िरी में तव्हां ॾिसजो त फिरी घिरी पहिरियों त बलाज खान मल्हार सां जी शादी सुखी न करणु ॾींदो, पोइ आख़िरी क़िस्तनि में फिरी घिरी इहा मल्हार खे मिलंदी ऐं मल्हार जेको आहे शादी कंदो। इहो सीन ॾेखारिया वेंदा ऐं हुन सारंग खां बि माफ़ियूं वठंदो मल्हार ऐं उन खे चवंदो तूं सही हुयमि मां ग़लति हुयुमि। इहे सीन बि ॾेखारिया वेंदा ऐं शेर दिल पंहिंजे पुराणे ॻोठु मोटी ईंदो ऐं उते वसंदो, ख़ुशी सां रहंदो। इहे सीन बि ॾेखारिया वेंदा। उनजो चाचो चवंदो वाक़ई शेर दिल तूं ठीकु हुयमि मां ग़लति हुयुसि, तूं ज़ालिम खे ज़ालिम थी करे चुप कराइणो पवंदो आहे, ज़ालिम जॻहियूं झुकण वारो नाकाम थी वेंदो आहे। अहिड़े हिसाब सां मिठल बि जेको आहे पोइ चवंदो वाक़ई राबेल सही हुई पंहिंजी जाइ ते, हीउ बलाज खान त बुरो इंसानु हुयो जंहिं पंहिंजे भाउ खे न बख़्शियो। मतिलबु अहिड़ा सीन आख़िरी क़िस्तनि में अचण वारा आहिनि। आख़िरी वाइंड अप इन जो ईअं थींदो, पर हाणे कोन थींदो, कम से कम इन खे देरि आहे, अञा ड्रामो अध ते ई न पुॻो आहे दोस्तों। कम से कम 100 खां मथे ईंदा एपिसोड हलंदा। फ़िलहालु इन शइ खे देरि आहे, बाक़ी तव्हांखे असां अॻे ई ॿुधाए छॾियो आहे। अॻिते जेको आहे जेका सीन जेका बि ईंदा हाई लेवल जा ऐं ज़बरदस्त धमाकेदार अचण वारा आहिनि। दोस्तों असांखे वीडियो अगरि तव्हां इसी ताईं ॾिठो आहे त हिनखे महिरबानी करे शेयर करे छॾियो। अॻिते जेतिरा बि तव्हांजा व्हाट्सअप ग्रुप आहिनि उन्हनि में हिन जी लिंक शेयर कयो, लिंक कॉपी करे अॻिते शेयर कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि असांजे चैनल जे लाइ दावत ॾियो। ऐं हिन चैनल ते तव्हांखे हर अपडेट मिलंदी रहंदी। हीअ चैनल सिर्फ़ु तव्हांजे लाइ आहे दोस्तों। ऐं मल्हार जा शौक़ीन या मल्हार जा जेका प्रस्तार आहिनि चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक करनि।